अहम ख़बर सां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जे सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो आहे। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जी सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। यह अहम खबर है जेका असां शेयर करे आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जी सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो आहे। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। यह अहम खबर है जेका असां शेयर करे आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जी सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो आहे। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। यह अहम खबर है जेका असां शेयर करे आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जी सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो आहे। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी आहे। सदर जी सही बाद इलेक्शन तरमीमी बिल हाणे एक्ट बणिजी वियो आहे। गेज़ट नोटिफिकेशन लाइ बिल सेनेट सेक्रेटरी माणे वियो आहे। तफसील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है सिद्दीक साजिद साहब। जी सिद्दीक साहब, सदर आसिफ अली ज़रदारी ने इलेक्शन एक्ट तरमीमी बिल पर दस्तखत कर दिए। इस हवाले से क्या कहेंगे आप? जी बिल्कुल, सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ने इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पर दस्तखत कर दिए हैं, जिसके बाद ये जो बिल है बाकायदा तौर पर कानून बन गया है और फौरी तौर पर नाफिजुल अमल हो गया है। इसका जो इतलाक है वो 2017 के इलेक्शन एक्ट से होगा और इस बिल के तहत जो है वो अब जो मखसूस नशिस्तों के हवाले से जो है सुप्रीम कोर्ट का फैसला वो अब जो है हुकूमत शायद ना माने, क्योंकि जो 3 दिन के अंदर अंदर मखसूस नशिस्तों की फहरिस्त जो है वो देना लाजमी करार दिया गया है। और फिर अगर कोई एक आज़ाद एमएनए एक सियासी जमात ज्वाइन कर लेता है तो फिर वो दूसरी सियासी जमात जो है वो ज्वाइन नहीं कर सकता। तो इसके तहत जिन लोगों ने अब सुन्नी तहरीक को ज्वाइन किया था वो अब तहरीक इंसाफ में नहीं जा सकते। तो इस बिल के तहत उनका जो दूसरी जमात में जाने का जो मामला था उसको इस बिल के जरिए जो है वो रोका गया है। जी ठीक है, सही साहब, आप हमारे साथ मौजूद है, आपका बहुत शुक्रिया।